अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असांजो टॉपिक आहे सेमेट्रिक डिफरेंस। असांजी जेका सीरीज़ हले थी पई उहा सेटनि जी सीरीज़ थी हले। असां सेट सां पढ़ूं पिया ऐं सेट इंट्रोडक्शन खां बाद में सेट जे हाणे असां पढ़ूं था ऑपरेशन ऑन सेट्स, जंहिंमें ॿ ऑपरेशन असां पढ़ी आया आहियूं, अञा बि टे, यूनियन, इंटरसेक्शन ऐं डिफरेंस। चोथों ऑपरेशन असां पढ़ूं था जंहिंजो नालो आहे सेमेट्रिक डिफरेंस। ठीकु आहे, जंहिंखे सैम्पल ही हिन सां शो कबो आहे। Definition cha hai the let A and B two sets, the symmetric difference of set A and B is the set A minus B union B minus A and is denoted by this triangle. Here triangle त्रिकुंडे जी शकिल आहे जैसा हिनखे शो कबो आहे। ऐं हिन सेट जो हिन सॼी डेफिनेशन जो जेको मतिलबु ऐं निचोड़ आहे उहो ही आहे, हिकु जहिड़ा कटियो पोइ ॿिन्ही सेटनि वारा लाहियो या लिखो। ठीकु आहे, अचो तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां हिकिड़ो। त ए जो मिलियल आहे सेट, बी जो मिलियल आहे, सी जो मिलियल आहे। फाइंड ए सिमेट्रिक डिफरेंस बी, बी सिमेट्रिक डिफरेंस सी, सी सिमेट्रिक डिफरेंस ए। ठीकु आहे, हलूं था। असां छा था कयूं, पहिरियों था खणूं असां ए सिमेट्रिक डिफरेंस बी था फाइंड कयूं। ए छा आहे मुंहिंजो, ए ई आई ओ यू। सिमेट्रिक डिफरेंस बी छा आहे मुंहिंजो, ए बी सी। ठीकु आहे, छा आहे हिन डेफिनेशन खे सम्झो न त हे तव्हां यादि करे छॾियो, हिकु जहिड़ा कटियो, ए सिर्फ़ु ए ई आहे हिकु जहिड़ो। ठीकु आहे, ऐं ॿिन्ही सेटनि वारा बचियल लिखो जेके ॿिन्ही सेटनि में हाणे बचिया आहिनि। पर लिख असां सीक्वेंस में लिखंदा आहियूं, हिन करे पहिरियों छा ईंदो, बी सी ई आई ओ यू। हे मुंहिंजो जवाबु आहे। कंहिंजो जवाबु आहे मुंहिंजो सेमेट्रिक डिफरेंस जो। ठीकु आहे, ए सिमेट्रिक बी जो मुंहिंजो जवाबु इहो आहे। हाणे था हलूं बी सिमेट्रिक डिफरेंस सी ते। त बी छा आहे मुंहिंजो दोस्तो, बी आहे मुंहिंजो ए बी सी सिमेट्रिक डिफरेंस। सी छा आहे, सी डी ई। छा आहे डेफिनेशन, हिकु जहिड़ा कटियो, ए कोन्हे ॿिन्ही में, बी कोन्हे, सी ॿिन्ही में आहे, ऐं ॿियो कोई बि हिकु जहिड़ो न आहे। ऐं जेके बचनि उहे ॿिन्ही वारा साॻा लिखो, ए बी डी ई। हिन जो जवाबु आहे। ठीकु आहे, हाणे था हलूं लास्ट ते सी सिमेट्रिक डिफरेंस ए। सी छा आहे मुंहिंजो दोस्तो, सी डी ऐं ई। सी इहो आहे न सिमेट्रिक डिफरेंस। ए छा आहे, ए ई आई ओ यू। छा हुयसि हिन जो जवाबु आहे, हिकु जहिड़ा कटियो, यानी ई कटियो, छो त ई आहे हिकु जहिड़ो, ॿियो त कोई बि कोन्हे। बाक़ी सीक्वेंस में जेके ॿिन्ही में बचंदा उहे लिखो। त पहिरियां ईंदो मुंहिंजो सी डी, सॉरी पहिरियों ए, छो त पहिरियों ए बि आहे न, पहिरियों ईंदो मुंहिंजो ए, पोइ सी डी आई ओ यू। ठीकु आहे, सीक्वेंस में असांजा अची विया। त हे हुया हिननि जा जवाब। ठीकु आहे दोस्तो, तमामु सवलो आहे ऐं सिमेट्रिक डिफरेंस फाइंड करणु कुझु दोस्तनि खे डिफिकल्टी लॻंदी आहे, पर मां सफ़ा जेका हिते तव्हांखे सिंधी में लिखी थो ॾियां डेफिनेशन इहा, अगरि तव्हांखे यादि हूंदी कॾहिं हीउ सुवाल तव्हां ग़लति न करे ईंदव। ठीकु आहे, उमेद आहे दोस्तो तव्हांखे जेको लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं हा त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, मुंहिंजे वीडियो खे लाइक कयो वीडियोज़ खे, ऐं मुंहिंजा वीडियोज़ टोटल फुल लेंथ ॾिसो ऐं कमेंट ज़रूरु कयो त काई तव्हांखे डिफिकल्टी आहे या न। ठीकु आहे, नेक्स्ट वीडियो ताईं ख़ुदा हाफ़िज़, जी सिंध।